नौशेरो फिरोज़ भरसां यूसीदाली जो रिवासी रिटायर्ड उस्ताद मोहम्मद बख्श उर्फ मिर्चो पंहिंजे ही प्यारे न्याणे पनाह जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त मां ॿिन्ही टंगुनि खां माज़ूर आहियां। पनाह जेको मुंहिंजी न्याणी जो मुड़ुसु आहे जेको जुवारी निशाई थी वियो आहे। अॻु में बि पंहिंजी घरवारी ऐं धीअरनि जा वार कूड़े मुंहुं माज़ूर ते राति जे अंधेरे में FIR कराए ॿिए वरी कूड़ी FIR कराए हाणे वरी मुंहिंजी मस्जिद ऐं घर जे अॻियां नाले बंदि करे छॾी आहे। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कने जो इंजाई करे उहो करे सघे थो जो केतिरा दफ़ा हिते ताला लॻा आहिनि जर्ग मार थिया आहिनि या छा। असांजो जेको मसइलो हल कयो आहे सो मुंहिंजे इन सूबेदार साहिबु कयो आहे ऐं बचायो बि इन असांखे सूबेदार साहिबु आहे थाणे वारे। त हाणे असांजो यकीन ऐं तव्हां ते आहे त यकीन पहिरियों कंहिं दफ़ो तव्हांखे पुलिस सघे पर पुलिस ते मुंहिंजो इतबार आहे न। पुलिस मुंहिंजो क़दुरु करे या न करे पर मुंहिंजो त मुंहिंजो क़दुरु कंदो न सूबेदार साहिबु। तंहिं करे जेको आहे सो मुंहिंजो न को वसार खोली मिले असांजे खोली बंदि बि पाण कई अथई खोले बि पाण ॾे। जे नथो खोले ॿ ॻाल्हियूं आहिनि। जे नथो खोले त इहो न कर बंदि करे इहो जेको वहे थो पियो तव्हां ॾिसो था इहो बंदि करे। जे नथो बंदि करे हा असांखे करे ॾे न पाण बंदि बि पाण कई अथई। असांखे पंहिंजी एतिरी तकलीफ़ न आहे। असां पंहिंजी भेण जे करे दौलत कढंदासीं हर जॻह कढी ईंदासीं पर मेन ॻाल्हि आहे असां मस्जिद ॿुधूं था कयूं ॿाहिरां निमाज़ी था अचनि पोइ मस्जिद लाइ तकलीफ़ थी थिए उहो उन करे असांजो बंदि आहे। हिनखे 2-2.5 साल थिया आहिनि को माना मुंहं में कोन थो थिए मुस्लमान सभु मुस्लमान हाणे थो चवे त हिन मस्जिद खे दीवार ॾेई बंदि कयो। खुलियल आहे ऐं सॼी ॻाल्हि हीअ आगुर आहे मस्जिद जो जंहिं महिल 11 थींदी आहे देगियूं लहंदियूं आहिनि त हिते माण्हू अची वेंदा आहिनि छा हिन जे घर में विहारींदासीं इहे माण्हू। ऐं हीअ चए थो ओताक बंदि करे ओताक त हीअ तमामु घणे वक़्त जी आहे किथे माण्हू रहंदो हुअसि। हीअ बि मुंहिंजी ओताक आहे हू बि त मुंहिंजो सॼो तर मुंहिंजो ओताकूं आहिनि न बाबा। हीअ कल्ह आयो आहे त मूंसां विढ़े थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।